असांखे नाज़रीन प्रोग्राम सिधी ॻाल्हि में आवां तव्हां मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन प्रोग्राम सिधी ॻाल्हि अंगारो ऐं अरबा ते शाम जो 7 वारी ख़बरुनि खां पोइ लाइव न सघंदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वारी ख़बरुनि खां पोइ तव्हां रिपीट टाइम में प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो। प्रोग्राम जी शुरूआति कजे थी मतिलबु हिकु भेरो कोरोना में वाध अची वई आहे इन बीमारी जे हवाले सां। हाणे फ़ैसिलो कयो अथऊं त सॼे मुल्क जे अंदरि हर माण्हू जॾहिं बि घर मां निकिरंदो त मास्क लाज़मी पाईंदो। उनखां अलावा पार्क ऐं तफ़रीह माॻे शाम जो 6 वॻे बंदि हूंदा। होटल, शादी हाल ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि उहे राति जो 10 वॻे बंदि। दोस्तों हिकिड़ी अहिड़ी बीमारी आहे कुदरत जे तरफ़ां ऐं अलाह जो नाराज़ पोइ आहे न त बीमारी आहे जंहिं बीमारी माण्हू वठिजे थो त ख़तमु थियो वञे जनरली। जी सो उनजे लाइ प्रिकॉशन वठणु तमामु ज़रूरी आहे। ऐं असांजे ॿहिराणनि में त ॻाल्हि जी परवाही कान्हे को, उते त अञा बि भाकुर पाए था मिलनि, हथ ॾेई था मिलनि, इन ॻाल्हि खे नथा सम्झनि। बाबा भला हथ नंढो थींदे मिड़ई ख़ैरु आहे, असांजा अॻु में वॾा हथ ॿाहूं ॿधी छॾींदा त खोड़ हूंदो न। सही भाकुर कोन पाईंदा, ॿाहूं ॿधी छॾींदा, हुन बि ॿाहूं ॿधियूं, हुन बि ॿाहूं ॿधियूं। सो ख़ैरु हींअर मुंहिंजे ख़्याल में त भाकुर पाइण खां इज्तनाब कजे, एहतियात कजे। एहतियात जहिड़ी ॿी शइ न आहे जो माण्हू को वठिजी थो वञे त माण्हू असांजे हूअं ई ॿाहिरनि में ख़ासि तौर ते खाधो एतिरो खाइण ई वीचारा कोन था ॼण ताक़त हुजे, हुन में ताक़त माना त उन्हनि खे बॉडी रेज़िस्टेंस हुजे। सो तंहिंजे करे उन्हनि ॿाहिराड़ी जे माण्हुनि खे ख़ासि तौर ते असांजो पैगाम आहे पंहिंजे मारूड़नि लाइ त बाबा महफ़ूज़ थियो, हिफ़ाज़त कयो, पंहिंजी हिफ़ाज़त कयो, पंहिंजे बचनि जी हिफ़ाज़त कयो। ऐं इहे जेके ॻाल्हियूं आहिनि से हरभरू ईअं न आहिनि। तमामु जेको आहे सो पंहिंजनि बचनि जो ख़्यालु कयो, पंहिंजो ख़्यालु कयो, ओड़े पाड़े वारनि जो ख़्यालु कयो त तव्हां एहतियात कयो। हिकिड़ो त हथ बथ न मिलायो, ॿियो साबुण जहिड़ो मिले हथ धोईंदा कयो, हथ धोई मानी खाईंदा कयो, हथ धोईंदा कयो अदरवाइज़ बि। ऐं मां सम्झां थो त पाकिस्तान खे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, ग़लति या सही, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त दुनिया में पाकिस्तान जहिड़े नमूने हैंडल कयो आहे कोरोना खे, उन में काफ़ी तारीफ़ थी आहे। पोइ उन में इमरान खान जी तारीफ़ थी आहे, इमरान खान उन में काफ़ी इनिशिएटिव्स वरिता आहिनि। सूबनि उनखे रेज़िस्टेंस ज़रूरु ॾिना, पर इमरान खान इन मामले में तारीफ़ थी आहे त उन कोरोना जहिड़े मर्ज़ खे पंहिंजे मुल्क में सुठे नमूने हैंडल कयो आहे, जेतिरो नुक़सानु न थी सघे। इवन हिंदुस्तान में घणो थियो आहे। सो असां जो ज़ोर ऐं हुकूमत जो ज़ोर या सभिनी डॉक्टरनि जो, हर मकतब फ़िक्र जो माण्हू जंहिंखे सिहत जो फ़िक्र आहे, उहो चए थो त बाबा पंहिंजो एहतियात कर। सही। अच्छा, इहे शादी हाल बंदि था कनि ऐं होटल्स 10 बजे बंदि थियनि न। सो 10 बजे बंदि थियण जो मतिलबु आहे त जीअं घणी रश बि न थिए ऐं घणो ड्यूरेशन घटिजे। आम तो रवाज आहे त असां माण्हू ईंदा ई शादी में 11 वॻे भले 8 वॻे हुजे। न हाणे ॾिसो न ईअं न आहे, लाहौर में बि ईअं हूंदो। लाहौर में असांजे हिकिड़े दोस्त जी शादी हुई, उते शायदि 10 बजे ख़तमु था कनि, 8 बजे वञी पहुतासीं। ज़ाहिर कलाक बि थो लॻे थो, कलाक ताईं थी थो वञे, 9 बजे मानी थी लॻे, 10 बजे रखो ॿाहिरि। सो ईअं न आहे, जेकॾहिं कानून आहे त कानून अमल कंदा, पर कानून हीअ ॾिसो न कोरोना जे मामले में हुकूमत बि सीरियस आहे। जेका इम्प्लीमेंट थी करे न, तव्हां ॾिठो कोन त अॻु में जंहिं बि होटल खोली हुनखे वधी हलिया विया। सो हुकूमत बि सीरियस आहे, ख़ासि तौर ते ज़िला इंतिज़ाम हिन मामले में काफ़ी सीरियस आहे। सही सही। अच्छा, वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे, हुन इजलास में वज़ीर साहिबान बि दावूं कयूं त महांगाई आहे ऐं हुन जूं दावूं आहिनि त महांगाई में ब्यूरोक्रेसी रुकावट आहे। मां हिन ॻाल्हि सां एग्री न कंदुसि, छो त इमरान खान खे तजुर्बो आहे कोन त ब्यूरोक्रेसी छा शइ आहे ऐं हुनखे हैंडल कीअं कजे। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे ॿुधायां, ब्यूरोक्रेसी उहा शइ आहे जेका तव्हांजे वज़न खे ॾिसंदी, तव्हां में केतिरो वज़न आहे, केतिरो नॉलेज आहे। ब्यूरोक्रेसी का अकले कुल थोरी आहे, कोई जी हू भई पॉलिटिशियन फील्ड जो माण्हू आहे, ज़माने जो माण्हू आहे, उनखे त अकुल हुजे न त कीअं हुनखे हैंडल कजे ऐं कीअं हुन शइ खे हैंडल कजे। तंहिंजे करे मां सम्झां थो त नाअहल माण्हू हमेशह ॿिए खे ब्लेम कंदो आहे। मां वज़ीरनि जी नाअहलियत जी ॻाल्हि कंदुसि त वज़ीर नाअहल आहिनि जिन खे ख़बर नथी पए इन्हनि शइ खे हैंडल कीअं कजे। ॾिसो न, ब्यूरोक्रेसी जेका आहे, अवल त हिकिड़ी ब्यूरोक्रेसी हूंदी जेका मोबे वतन हूंदी, उहा ब्यूरोक्रेसी 71 खां पोइ जो मरी वई। छो त हुन में पंहिंजो या माण्हू कढिया, भुटे साहिब माण्हू कढिया 1300 बिना के इंक्वायरी जे, बिना ॻाल्हि जे, त हुनजी ब्यूरोक्रेसी जी चेल चिबी थी वई। ब्यूरोक्रेसी पोइ आहे ख़ुशामद ते। ब्यूरोक्रेसी जो बुनियादी ख़ुशामद आहे त असां वज़ीर जी ख़ुशामद करे पोस्टिंग ते रहूं। तरीक़े जीअं वज़ीर जो ॾिसनि था डायरेक्शन थी था वठनि, हुननि पंहिंजो इनिशिएटिव त मरी विया ब्यूरोक्रेसी जो। ब्यूरोक्रेसी असां मां बि ब्यूरोक्रेसी में रहियो आहियां, असां परवाही कोन कंदासीं, असां मुंहिंजो ई पार्ट कयो आहे। पोइ तॾहिं करे मां सिंध मां बि बदिली थियुसि। मुंहिंजे ॾेई चयो पीपल्स पार्टी गवर्नमेंट खे त हीअ ग़लति आहे, हीअ सही आहे, चवंदो बाबा पोइ हल, मुंहिंजो हलो।
सही वरी मां पंजाब जो जीएम हुउसि त नवाज़ शरीफ़ खे मूं चयो साईं ही सही आहे, ही ग़लति आहे। चई बाबा तो तूं रुॻो बहस थो करे मूंसां, तव्हां कढो मूंखे, माना को मुंहिंजे पीउ जी जागीर थोरी आहे, तव्हां वरी को ॿियो आणियो, पर आहे ही सही ॻाल्हि। सो ब्यूरोक्रेसी हुई, पर ब्यूरोक्रेसी जी चेल चिॿी करे छॾी असांजे पॉलिटिशियंस, सही असांजे हुकुमराननि ब्यूरोक्रेसी खे तबाह करे क्रश करे छॾियो। पर पोइ वज़ीरनि जो दाऊं छो आहे? वज़ीर नालायक आहिनि, घोड़सवार नालायक आहिनि, लख नाल ते घोड़नि ते, घोड़े ते सही कमु पाण खां न पुॼे, लख नाल ते घोड़नि ते। जॾहिं वज़ीर नालायक हूंदा त पोइ ब्यूरोक्रेसी त डेफिनेटली पंहिंजो इनिशिएटिव बि मारे उनजो मरी वियो आहे, त पोइ ब्यूरोक्रेसी छा कंदी? जॾहिं पॉलिटिशियन जो जनरली सभु पंजाबी बराबरि, पॉलिटिशियन जी प्रायोरिटी पैसा कमाइण आहे, त ब्यूरोक्रेसी सर्वाइव कीअं करे? हा सही, पर हाणे पोइ महांगाई ते कंट्रोल कीअं कनि? वज़ीर मीटिंगूं करे थो, वज़ीर दावो कनि था। अदा ॻाल्हि ॿुधो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मसलन सिंध सूबो आहे, उहो कोऑपरेट कोन थो करे प्राइम मिनिस्टर सां। सही, प्राइम मिनिस्टर बि सिंध सूबे सां कोऑपरेट, सिंध हुकूमत सां कोऑपरेट नथो करे। हुनजो रीज़न इहो आहे त सदाईं नओं केस आहे, सही केस ख़तमु करे छॾे त शायदि मामिलो ठही पए। हा सो ॻाल्हि आहे त सिंध हुकूमत अहिड़े नमूने सां, बलोचिस्तान गवर्नमेंट आहे पंहिंजी जाइ ते, पर बलोचिस्तान जा माण्हू खफ़ा आहिनि। सही, पंजाब में हिकिड़ो अहिड़ो डबो चीफ मिनिस्टर रखियो अथई जंहिंखे का ख़बर कान्हे का दुनिया जी, हिकिड़ो ॻोगलो पियो थो हले। ठीकु आहे, केपी जी मूंखे ख़बर कान्हे का, केपी जो बि इंतज़ामदार ते आहे त जेका हुननि जेका इहा बस सर्विस शुरू कई आहे, मॉडर्न बस सर्विस, LRBT मेट्रो जो बेड़ो वॾो पियो आहे, अञा ताईं वॾो, कॾहिं कॾहिं हफ़्ते लाइ 10 ॾींहं लाइ बंदि थियो वञे। सो ॻाल्हि इहा आहे त मां अदा तव्हांखे अर्ज़ु कयां त सुवार भलो आहे त घोड़ो बि ठीकु हलंदो, सुवार जॾो आहे त घोड़ो जेको आहे सो ठीकु न हलंदो। पोइ माना महांगाई जो तूफ़ान जो कंटिन्यू हूंदो, माना महांगाई न हाणे हिननि इम्पोर्ट कई आहे, महांगाई थोरी घटि बि, हिननि खंडु इम्पोर्ट कई आहे, कणिक इम्पोर्ट कई आहे, त हिन करे हाणे वरी घटि बि। सही सही, ठीकु सही। असां पंहिंजो सिंध सरकार, सिंध जी जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में कराची में त सिंधी माण्हू खे दाख़िला मिलनि कोन थियूं, यूनिवर्सिटी जे अंदरि शिकायत रही आहे, पर सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त सिंधी यूनिवर्सिटियुनि में हाणे 58 सीटूं जेके आहिनि गिलगित ऐं आज़ाद कश्मीर जे शागिर्दनि खे ॾिनियूं वेंदियूं। ॾिसो न, सिंध डिस्पोज़ल ते आहे पीपुल्स पार्टी जे, ॿी त का पार्टी आहे का, त हिन करे पीपुल्स पार्टी पंहिंजे मफ़ादनि लाइ इस्तेमालु कंदी। गिलगित बल्तिस्तान में इलेक्शन थी थिए, जॾहिं करे उन्हनि खे उते सीटूं ॾेई ऐं चवंदा असांखे जीअं वोट मिलनि। सिंधी माण्हू खे त एहतिजाज करणो आहे, कोन न को सिंधी माण्हू जिन ॻाल्हि सां ताल्लुक आहे, ऐं सिंधी माण्हू खे भली मथां गोली कहिड़ो हणे, पर उहो सम्झंदा गोली मथां हली वई, भली मथे में लॻेसि, पर हुनखे अहसास ई कोन त असांखे मथे में गोली थी लॻे। सिंधी माण्हुनि जे नब्ज़ खे सम्झी विया आहिनि पीपुल्स पार्टी लीडरशिप, तिन करे ईअं हलाईंदा कम खे। ठीकु साईं, ब्रेक जे टाइम चवंदासीं असां गॾु रहिजो। वेलकम बैक। नाज़रीन, तव्हां लाइव कॉल करे मोराई साहब खां सवाल करे सघो था। मतिलबु ताज़ो सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अली साहब दौरो कयो सिंध मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो, उनखां पोइ ॿियनि वफ़ाक़ी वज़ीरनि दौरो कयो। अॼु उमर अयूब साहब वफ़ाक़ी वज़ीर आहे, उन सां हैदराबाद जो दौरो कयो। ऐं अहिड़ी सूरत हाल में PTI जा गवर्नर साहब दौरा थो करे, त अहिड़ी सूरत हाल में PTI सिंध जे अंदरि वॾो बहिरान पैदा थियो आहे। लाड़काने जे अहम उनड़ ख़ानदान, शफ़क़त उनड़ अहम माण्हू हुयो, उहो लाड़काने जो सदर उहिदेदार बि हुयो, उहो छॾे वियो। सखर मां मेन सदर जेको मुबीन ख़ान जतोई, उन इस्तीफ़ा ॾेई छॾी। अॼु हैदराबाद में सदाकत जतोई, महफ़ूज़ उर्सानी, ज़ुल्फ़कार शाह ॿियनि एहतिजाज कयो त बाबा असांखे नज़रअंदाज़ कयो थो वञे, असांखे शिकायतूं आहिनि। सिंधी माण्हू जो कल्चर पंहिंजो आहे, इमरान ख़ान जो कल्चर पंहिंजो आहे, PTI जो कल्चर पंहिंजो आहे। सिंधी माण्हू थोरो ख़ुददार बि आहे ऐं हुनखे पंहिंजी अना वारी ॻाल्हि बि आहे। उते हुनखे इहा ॻाल्हि ई कान्हे का, उते छा आहे त सभु उते ख़ान साहब लॻी पिया, इमरान ख़ान साहब सो तंहिं करे ख़ान साहिबी में ज़ोर आहे। एक्चुअली छा आहे त ग्राउंड रियलिटीज़ में तव्हांखे आम माण्हुनि खे हर सूबे जो कल्चर पंहिंजो त ॿुधणो थो पए। तव्हां ॾिसो न, अख़्तर मेंगल जहिड़ो माण्हू गॾु हुन सां हुयो, पर अख़्तर मेंगल बि छॾे वियो। साॻे नमूने असलम बोतानी सपोर्ट कई अब चौकी दुरई मां, बलोचिस्तान मां, उहो बि उन बि एहतिजाज कयो आहे त असांखे एतमाद में नथो वरितो वञे। सो ॻाल्हि आहे त इमरान ख़ान पॉलिटिकल डेमोक्रेटिक कल्चर जो माण्हू ई कोन्हे को, हू पाण थो चए त मां पंहिंजी मर्ज़ी पे अचण सां नथो, जिन हिनखे क्रिकेट सेखारी उन्हनि खे कढी टीम मां, उहे त माण्हू आहे। चवंदा सिंध में जेको मामला हैंडल इन करे नथा थियनि, जो गवर्नर हाउस PTI जे तरफ़ां जेको रखियल आहे उहो कमज़ोर आहे, ऐं हाणे अरबाब रहीम ऐं ॿियनि जा नाला गोड़ वीचार हेठि आहे।
मां नथो सम्झा अरबाब रहीम खे गवर्नर करे रखी सघनि था उनजो हाँ, रीज़न पीपुल्स पार्टी जा मुक़ाबले करण लाइ असांखे अरबाब रहीम टाइप माण्हू खपे। पर अरबाब रहीम गवर्नर में हाल कोन्हे। गवर्नर खे पावर ई कोन्हनि नंबर 1 नंबर 2 पर लॉबिंग मामला पर ॻाल्हि ॿुधो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो भुट्टो साहब अनरिटन एग्रीमेंट आहे हा त अर्बन एरिया मां हूंदो वज़ीर आला गवर्नर अर्बन एरिया मां हूंदो गवर्नर ऐं रूरल एरिया मां हूंदो चीफ मिनिस्टर सही ॿई सिंधी स्पीकिंग कोन था थी सघनि मुंहिंजे ख़्याल में जॾहिं भुट्टो साहब ई न करे सघियो त पोइ सवाल ई कोन्हे को ॿियो केरु करे सघे सही मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो पुराणी ॻाल्हि यार हिन मुल्क में त कुझु बि थी सघे थो हाँ जी वो ज़ुल्फ़िकार नक़वी साहब चयो त मां नेब ज़िंदा आहियां हा, हाणे ॾिसो। वज़ीर आला ते वेठो आहियां गवर्नर हो तॾहिं गवर्नर ते वेठो आहियां हा, हा। इंटरव्यू ॾिने पाकिस्तान जो असां छॾियो कुझु कोन्हे असां पाकिस्तान खे मतिलबु कारियात पाकिस्तान सां असां माण्हुनि कान कई आहे सियासतदाननि कान कई आहे सही हले हिन करे बि जो हर नालो पाकिस्तान अथसि होली लैंड हाँ जी असां इमरान ख़ान साहब जी जॻह तव्हां ॻाल्हि पिया कयो मुल्क जे हवाले सां त इमरान ख़ान साहब चवनि था त माफ़ियाऊं तब्दीली अचणु नथियूं ॾियनि मूंखे 26 महीना थिया आहिनि पुछो वञे त नओं पाकिस्तान किथे आहे बाबा तव्हां त 30 साल हुकूमतूं कयूं कंहिं हद ताईं इमरान ख़ान ठीकु आहे कंहिं हद ताईं ठीकु आहे उनजो रीज़न इहो आहे त 5 साल जमहूरियत में ॾियो हुनखे पूरा अवल त मां चवंदुसि हिनखे 4 साल कयो इहो पीरियड 5 न थियणु खपे 4 थियणु खपे ऐं खोड़ आहे अमेरिका में जिते किथे यूके में डेवलप मुल्कनि में 4 साल आहे हिनखे तव्हां 4 साल कयो ऐं हुन ॿी ॻाल्हि आहे हर कंहिंखे टाइम पीरियड पंहिंजो ॾियो हुन खां पोइ ॾिसो त कंहिं कहिड़ा फाड़ा मारिया सही ठीक सिंह लाड़काणे मौका लॻा शमीर जी शमीर कहिड़ो सवाल कंदा मतलब सवाल मोराल साहब यार असां भला सिंध जो कोई वाली बात थींदे जी सही न थींदो पीपीआई में सभु आहिनि रोल सची आहिनि असांखे त पीटू अॻ में कराची में सिंध जे शागिर्दनि जे लाइ कॉलेज यूनिवर्सिटी में कोन आहियूं वरी वधीक हाणे गिलगित ऐं आज़ाद कश्मीर जूं सीटियूं ॿिन्हिनि खे ॾिनियूं अथनि ऐं हुन खां सवाइ मलक रियाज़ खे ज़मीनूं हवाले करे छॾियनि ॿिया क्रिकेटनि खे ज़मीनूं ॾिसनि तोहफ़े में मिलनि थियूं इहे सिंध जूं मिलनि थियूं इहो भला सॼो कुझु सिंध छो को खयो आहे सभिनी सिंध जो वाली वारस थींदो न थींदो सही चवे थो अदा शमीर साहब मूंखे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो तव्हां लाड़काणे जा आहियो हा घणा तव्हां सिंध जा वारिस ॾिठा आहिनि या सिंध जी वरासत करण जा ज़िम्मेदार माण्हू ॾिठा आहिनि जेके चवनि त हीअ धरती असांजी आहे असांजी माउ आहे ऐं हिनखे लुटण वारो पुरण वारो असांजो दुश्मन आहे घणा माण्हू तव्हां ॾिठा आहिनि ओड़े पाड़े में सियासत जे एरिना में जॾहिं उन्हनि माण्हुनि जी मेजोरिटी थींदी जेके माण्हू हर ग़लति कम खे ग़लति कमु चवंदा सही कम खे सही चवंदा सही जाइ ते वोट ॾींदा त सिंध में यार पोइ तब्दीली ईंदी न त सिंधियुनि ईअं विकिरो थींदा रहंदा को उन्हनि खे चेक नथो करे सघे ठीक सी बिलाल भुट्टो साहब स्कर्दू में जलसो कयो आहे जलसे दौरान चयो आहे खिलाड़ी आहे सिलेक्टेड न आहियां जो पंहिंजनि वाइदनि तां यू टर्न वठां गिलगित जे आवाम सां जेको असां वाइदो कयो सुबुह ज़रूरु ॾियणो पवंदो हुनखे ख़ुदि ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त भुट्टो साहब जी स्ट्रॉन्ग पॉइंट हूंदी आज़ाद कश्मीर जी हुकूमत घणो करे हुनजी हूंदी गिलगित बल्तिस्तान जी हुकूमत हुनजी हूंदी भुट्टो साहब जे दौर में बेनज़ीर साहब आहे कंहिं हद ताईं रेस्टोर कयो हुन बि कयो पर हुन खां पोइ ज़रदारी साहब जे करे काफ़ी मामला ख़राब थिया पोइ हुनजे करे सभु हुकूमतूं विञाए वेठा हाणे रेस्टोर करणु थो घुरे कॉन्फिडेंस माण्हुनि जो बिलाल त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे पर ॾिसूं माण्हू त अची था वञनि जलसनि में न छो त माण्हुनि ते त ॿार रखिजे न सही रघु साहब तूं एतिरा माण्हू वठी ॾियां तूं एतिरा माण्हू उहो न करे पर माण्हू त अची था वञनि जलसो जेको मां ॾिसां थो माण्हुनि में को वेठा आहिनि ईअं गूंगा लॻा नारा चंद हिकिड़ो ग्रुप हाणे थो जंहिंजा नारा ॿुधण था अचनि सही सो तंहिंजे करे स्टेज ते माण्हू एतिरा विहारे था छॾनि जीअं नारा लॻनि थो ॿुधनि भई रही ॻाल्हि तव्हां मूं जेको जलसो आहे जेके जलसे गाह में माण्हू आहिनि उन्हनि में कुझु जोश जज़्बो कोन ॾिठो आहे तंहिंजे करे ॻाल्हि आहे त ॾिसो वॾो टास्क आहे बिलाल भुट्टो ज़रदारी खे उहो टास्क कीअं थो हू हैंडल करे ॾिसूं बिलावल भुट्टो स्कर्दू में आहे त सिंध में वरी नवाज़ लीग जी क़यादत बि घुमे पई एहसन इक़बाल ऐं ॿिया उहे चवनि था त हैदराबाद में आया शहरनि में था उहे चवनि था असां नंढनि सूबनि खे नवाज़ लीग खे नज़रअंदाज़ कयो पर हाणे असां पंहिंजी तंज़ीम ऐं पार्टी खे हिते मज़बूत कंदासीं धूड़ पई अथनि बूथ में जॾहिं नवाज़ शरीफ़ ईंदो आहे पंजाब जो नालो हणंदो आहे पंजाबी नेशनलिस्ट जो नालो हणंदो आहे सिंध मां जेके वीचारा हूंदा आहिनि उहो सली शाह साहिब जहिड़ा ॿिया टिया उन्हनि सभिनी खे ज़ीरो सां ज़रबरी छॾींदो आहे सभु बकवास आहे कंहिं क़िस्म जी सचाई हिन में कान्हे का कंहिं मूंखे हिकिड़ो बि पॉलिटिकल लीडर पाकिस्तान में नज़र को जंहिं सिंध सां इंसाफ़ कयो हुजे सही
ठीक सी वॾो वज़ीर थियण में पहुता त डैम कालीदास डैम जो इफ्तिताह कयो अथई उते माण्हुनि जेको आहे मुक़ाम में एहतिजाज कयो आहे हुननि चयो अटो सस्तो असांखे नथो मिले जॾहिं पहिरीं ॻाल्हि इहो 3-4 साल अॻु में जो डैम तयारु कालीदास डैम हा कालीदास हाणे जो कोन्हे नंगर पार्क नगर पार्क पुराणो डैम आहे पर छा हुते इफ्तिताह जे लाइ का शइ खपंदी त हिन करे इफ्तिताह करणु वियो चीफ मिनिस्टर साहब ॿी ॻाल्हि त इहो अटो मर्कज़ी हुकूमत जो आहे जॾहिं त एग्रीकल्चर सब्जेक्ट कंहिंजो आहे सूबे जो सब्जेक्ट आहे सूबाई सब्जेक्ट अॾी तरमी में सूबाई सब्जेक्ट आहे एग्रीकल्चर जो मतिलबु आहे कणिक जॾहिं तव्हां कणिक जे बैन विझण जो तव्हांखे पावर आहे त बाबा कणिक जे मूवमेंट ते बैन आहे जॾहिं सिंध हुकूमत बैन विझी सघे थी त पोइ पंहिंजे माण्हुनि खे कणिक मुहैया करे ॾिए न इन मर्कज़ी हुकूमत कहिड़ो दूर पाईंदी पंहिंजे माण्हुनि जे लाइ कणिक एतिरो रखे जेका पंहिंजे माण्हुनि खे कणिक ॾिए ईअं वाज़े हुजे त सिंध में अटो जेको आहे सो 40 रुपया मण 40 रुपया किलो आहे वाज़े हुजे न ऐं ॿियनि ॾींहं आहे त पोइ ख़बर पए त सिंध हुकूमत परफॉर्म कयो आहे जॾहिं ज़राअत ऐं फूड ॿई प्रोविंशियल सब्जेक्ट आहिनि त तव्हां मर्कज़ छो था आणो जॾहिं तव्हां पाण प्रोड्यूस कई कणिक छो न तव्हां ओतिरी ख़रीद कजे जेतिरी असांजी ज़रूरत आहे ऐं उनखां पोइ तव्हां पहिरीं ॻाल्हि त जेको आहे न तव्हां सिंघण त छॾे न हर जाइ ते पैसा सिंघंदो त ईअं थींदो न ठीकु साईं ब्रेक जो टाइम थिया नाज़रीन असां गॾु अचो वेलकम बैक नाज़रीन असां ब्रेक खां अॻु में अटे जो ज़िक्र हलियो पए त खोराक खाते कंबर शदारकोट ज़िले में सिर्फ़ 38 करोड़नि जी खोराक खाते करप्शन कई आहे रेफरेंस तयारु थियो आहे डायरेक्टर समेत 8 ॼणनि ते रेफरेंस दाख़िल कयो आहे ज़िले में 38 करोड़ ॻाल्हि इहा आहे त असां जॾहिं सिंध जी ॻाल्हि कंदासीं ऐं कणिक जी ॻाल्हि कंदासीं त हिते उहो असां ज़मानो ॾिठो जेकॾहिं सपोर्ट प्राइस कणिक जी 1300 रुपया त आबादगार खे 1100 रुपया मस मिलंदा सही 200 रुपया ॿुधाईंदो वापारी त मूंखे मथे ॾियणा आहिनि हा ऐं उहो कणिक जा जेके ख़रीदारी सेंटर हूंदा जेके गवर्नमेंट जा उते रुगो असर वारा माण्हू कंदा मूंखे लाड़काणे मां कुझु दोस्त फोन कई त फलाणो मिनिस्टर जेको आहे पीपुल्स पार्टीअ जो उहो हितां कणिक पियो ख़रीद करे 1100 रुपये में कैश ओॾी महिल ॾिए थो उहो खणी वञी सखर में या ॿी जाइनि ते सरकारी ॾिए थो 1300 रुपये में यानी 1100 रुपये वठी ऐं 1300 रुपये में ॾेई सरकार खां हिकिड़ो त वाइट मनी थी वई सरकार खां पैसा अची विया ऐं 200 रुपया मन ते मिली विया सही सो ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हां इहो हाल कंदो त पोइ तव्हां ईअं ऑफिसर कामोरा ईअं फासंदा न ईअं मरंदा न ज़रूरु ग़लति कमु त कामोरा ई था कनि न उहो ई था इहो सॼो कमु दलाल कोयले जो कारोबार त कामोर थो करे न सिंध में त ख़ासि तौर ते जेका ॻाल्हि पैसनि खां सवाइ कम ई न थींदो ठीक सी पीडीए में जलसन खिलाफ को भी असेंबली मज़म्मती ठहराव मंजूर कयो आहे ग़लति आहे ॾिसो न ॻाल्हि ॿुधो आइन जे कंहिं हिसे में किथे बि कोन्हे को त तव्हां जमूरत हुजे ऐं जुलूसनि ते जलसनि ते पाबंदी हुजे तनक़ीद बि थियणु खपे ॻाल्हि ॿोल थियणु खपे ऐं पीडीए में जेके जलसा आहिनि हाणे छा आहे जिन्हनि 2-3 शयूं अहिड़ियूं कयूं आहिनि जेके ग़लति आहिनि हुकूमत मर्कज़ी हुकूमत मसलन अवेस नूरानी चयो त जेको बलूचिस्तान सां ज़ुल्म पियो थिए रिसोर्स जी लुट मार पई थिए असां उन्हनि खे इन मां आज़ादु कराईंदासीं इन लुट मार खां आज़ादु करायूं उन रंग था ॾियनि थियो मां असां मुल्क खे आज़ादु कराईंदा मुल्क मां कढंदासीं ॾिसो ॻाल्हि ॿुधो जुड़तूं ॻाल्हियुनि ते फालतू ॻाल्हियुनि ते जंहिंखे बुनियाद न हुजे उहा कान बीहंदी आहे ॻाल्हि हमेशह हक़ीक़त वारी ॻाल्हि साम्हूं ईंदी आहे हक़ीक़त वारी बीहंदी आहे ऐं हक़ीक़त ई तमामु तस्लीम कंदा आहिनि ठीक सी गुलाम सरवर जाम शोरे मौजूद आहे कहिड़ो सवाल कंदा साईं मुंहिंजो इहो ई चवणु आहे त हिन हुकूमत मां असांजी कॾहिं जान छुटंदी असां त 5 रुपए जी हिकु मानी वठी बि नथा खाई सघूं हिन हाल कयो एॾो ग़रीब माण्हू तड़पे थो सघां गुलाम सरवर साहिब तव्हां कहिड़ी हुकूमत जी ॻाल्हि मर्कज़ी हुकूमत या सूबाई हुकूमत मर्कज़ी अच्छा इहो चई सूबाई हुकूमत ठीकु आहे हा उहो सही हा सूबाई हुकूमत ठीकु आहे हाणे मर्कज़ी हुकूमत में असां चऊं था त जान छॾनि हाज़िर ॻाल्हि इहा आहे त सिके जा 2 पासा आहिनि फेर थियणो पवंदो सच ॻाल्हाइणो पवंदो सिके जा 2 हिकिड़ो अखर हिकिड़ो भूरी नंढे हूंदे अखर भूरी कंदासीं ठीकु आहे ॻाल्हि इहा आहे त न को अदा यारनि जो में लछण आहे न को सजणनि में साव आहे हाणे छा कजे ॻाल्हि इहा आहे त तव्हां बि जॾहिं को सुवाल था कयो त हुकूमत मर्कज़ी हुकूमत जो अटे जे ऐं खंड जे बहिरान में तव्हां ॻाल्हि कंदो त मूंखे अफ़सोस सां चवणो पवंदो त खंड जा कारखाना कंहिंजा आहिनि वॾे ज़मींदारनि जा आहिनि वॾेरनि जा आहिनि इंडस्ट्रियलिस्ट जा आहिनि सिंध में 35 कारखाना आहिनि जंहिंमें 17 अनवर मजीद जा आहिनि अनवर मजीद केरु आहे ॻाल्हि आहे कम ते आबादकारनि खे पैसा सही मिलनि था पोइ माना उहा हुकूमत ठीकु आहे वरी मर्कज़ी हुकूमत
असांजो छा मरकज़ी हुकूमत सां, जॾहिं त 18वीं तरमीम में तमामु घणा पावर आहिनि सिंध हुकूमत खे, सिंध हुकूमत घणो कुझु करे सघे थी, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असांखे नुक्स ई नज़र नथो अचे पंहिंजनि में। पंहिंजा यार हूंदा आहिनि, महबूब हूंदा आहिनि, महबूब में को नुक्स नज़र न ईंदो आहे, तंहिं करे पीपल्स पार्टी असांजी महबूब जमात आहे, यार में केरु नुक्स कढंदो यार खां। ठीक है, क़ौमी असेंबली मुखालिफ़ जो मुतालबो कयो आहे त कणक जो इमदादी अघु 1600 रुपया मां वधाए 2000 रुपया कयो वञे। अदा मां चवां थो 2000 करे छॾनि, उनजे करे तो तव्हांजो अर्ज़ु ॿुधो, हा तव्हांजो जॾहिं डॉलर 100 रुपए जो त कणक ई 1300 रुपए जी, हाणे जॾहिं डॉलर थी वियो आहे 160 रुपए जो त कणक 2000 थियणु खपे न। छो तेल डीज़ल इस्तेमालु कयो डॉलर ते डिपेंड थो करे। ठीकु आहे, डीज़ल छा थिए, डीज़ल तव्हांजो ट्रैक्टर में इस्तेमालु थिए, तव्हांजो मोटर में इस्तेमालु थिए, तव्हांजो पंपिंग स्टेशन में इस्तेमालु थिए, ठीकु सही, तव्हां फर्टिलाइज़र DAP ॿाहिरां इम्पोर्ट थो थिए, डॉलर ते डिपेंड थो करे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त सॼो डॉलर ते तव्हांजो एग्रीकल्चर जा इनपुट्स डिपेंड था कनि, त तव्हां घटि में घटि उन हिसाब सां त प्रोपोर्शनली वधायो न क़ीमतूं। सही, ठीकु सही। असां पंहिंजो पीपल्स पार्टी सदर आरिफ अली खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो आहे त सदर आइनी फ़र्ज़ निभाइण में नाकाम थी वियो आहे। ख़ैर हाणे मां सम्झां थो त इहो त जेकॾहिं मां इमरान जी जाइ ते सदर हिकिड़ो सदर कढी ॿियो सदर ॾेई छॾियां, असां डिमांड पूरी करे छॾी, भई इहा मटीरियल डिमांड हुजे न, तव्हांजो सदर कढी छॾींदो न त छा तव्हांखे मिलंदो, तव्हां का मटीरियल डिमांड कयो न। सदर खे पावर कहिड़ा सदर करे छा थो सघे, सदर आहे एट द प्लेयर ऑफ द पार्टी, जेका मेजोरिटी पार्टी आहे, जेको जंहिंखे करे सदर, ऐं ज़ाहिर उहो उन्हनि खे राज़ी रखंदो न, तव्हांखे थोरी राज़ी रखंदो, तव्हां त हुनखे वोट ई कोन मां तव्हांखे राज़ी रखण जी ॻाल्हि ई कान, जेको ऑर्डिनेंस मोकिलियो सही करे छॾींदो। ठीक सी, कावड़ बिने ते आता ऑर्डिनेंस छो कढे, ठीक सी, उन जो फैक्ट्री बणाए छॾियो आहे एवान सदर खे। ठीक सी। अच्छा, मेयर में कतल थियल करमला चांडियो जे वारसनि उमेर बाब चांडियो सां तजदीद करण ऐं उन घर IG सिंध पुलिस पहुतो आहे। पहिरियों भेरो सिंध पुलिस जो सरबराह इन वॾे कतल केस जे हवाले सां स्कैंडल जे हवाले सां पहिरियों दफ़ो मां सम्झां थो, रुॻो न इहो DIG बि कॾहिं कोन वियो हूंदो, SP बि कॾहिं कोन वियो हूंदो, इंक्वायरीज़ में विया हूंदा, न न उहे हेठि इंक्वायरी कंदा, इहे थोरी वेंदा आहिनि। ॻाल्हि इहा आहे त इहो इहा वॾी तब्दीली आहे, इहा वॾी तब्दीली आहे, ऐं इहा तब्दीली छो आहे, पोइ या त चांडियनि ते नाराज़गी आहे जिन इहो कमु करायो, जिन ते इल्ज़ाम आहे, ऐं या त उहा तब्दीली उन्हनि जे लाइ, या वरी IG साहब पाण अवामी थियण थो चाहे, अवाम ॾांहुं वियो आहे, सुठी ॻाल्हि आहे, ऑफिसर खे अवामी थियणु खपे। सही, सुप्रीम कोर्ट जा डायरेक्शंस आहिनि हुन जे हवाले सां। हा, सुप्रीम कोर्ट जा डायरेक्शन, पर जेकॾहिं हुनखे नौकिरी करणी अथसि त पोइ पीपल्स पार्टी वारा मना कंदसि त कोन वञी सघंदो, पर आहे लॻे थो को रंधिणे में रोलो आहे। सही, माण्हू रोले खे असां कीअं छो तबसरो कयूं, छो त चांडियनि खां त मां ईंदो ॼां थो, हिकिड़ो साम्हूं चांडियो वेठो आहे, तंहिं करे चांडे जो मामिलो थींदो त वरी सरदार चांडियनि जो, त वरी तंहिं करे बाबा बस कई मूं। ठीकु सही। साईं, हाणे इमरान ख़ान भारत खे अमन जी आछ जो मुतालबो, इहो त घणेई दफ़ा कई अथई। अमन जी आछ तॾहिं थींदी जॾहिं ॿई पहिरीं बजट घटाईंदा, पंहिंजी फ़ौजियूं बजट घटाईंदा, उन खां पोइ थींदी प्रैक्टिकल इहा सोच त हाणे अमन ॾांहुं ॻाल्हि वञे पई, यानी हिंदुस्तान बि पाकिस्तान बि ॿई फ़ौजी पंहिंजे बजट में ख़ातिर ख़्वाह कमी आणनि, घटि कनि, पोइ सम्झंदासीं त हाणे अमन थींदो न त हाणे जेकॾहिं बजट बि वधे पई, फ़ौज जे हथियारनि जी हथियार भरको बि वधीक पियो वठे, त इहो अमन किथां ईंदो। ठीकु सही। प्रोग्राम जो टाइम पूरो थियो आहे, प्रोग्राम जे पंहिंजे मेज़बान खे इजाज़त ॾींदा।